बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों साथियों ॿुधंदड़ तव्हांजे ख़िदमत में सिक भरियो सलाम। इन दुआ सां जिथे हुजो शाल शाद ऐं आबाद हमेशा मुस्कुराईंदा रहो। दोस्तों अलफ़ लैला सीरीज़ 78 क़िस्तूं तव्हां सॼणनि जी ख़िदमत में असां पेश करे चुका आहियूं। उन सिलसिले जी क़िस्त नंबर 79 अॼु तव्हां दोस्तनि जी ख़िदमत में इन उमेद सां त भरपूर इंजॉय कंदा। दोस्तों हलूं था क़िस्त नंबर 79 ॾे। कल्ह तव्हांखे ॿुधायोसीं त इलाउद्दीन सां दोखो करे उहा कनीज़ जेका इलाउद्दीन वरिती यास्मीन उहा फॿाइण जे करे बगदाद जो जेको मशहूरु चोर हुयो उन जी माउ जे बगदाद जो जेको वाली हुयो उन जे चवण ते हुन पंहिंजे पुट खे चयो ऐं हुन अटकल सां इलाउद्दीन खे चोरीअ जे इल्ज़ाम में फासायो। बादशाह जो ख़लीफ़े जो सामान इलाउद्दीन जे घरां निकितो। इलाउद्दीन जे घरां जो ख़लीफ़े जो चोरी जो सामान निकितो त उन अफ़रा तफ़री में उहा कनीज़ जेका ई उहा कनीज़ बि खणी वञी बगदाद जो वाली जेको हुयो उन जे घर पहुचाइनि। हाणे इलाउद्दीन वटां जो सामान निकितो त इलाउद्दीन खे छो जो ख़लीफ़े अॻुवाट ऐलान कयो हो त जेकॾहिं मुंहिंजे पुट बि चोरी कई इन में साबित थियो त मां उन खे बि फांसी ॾींदुसि। हाणे दोखे ई दोखे सां पर ज़ाहिर में इलाउद्दीन वटां चोरीअ जो माल जो निकितो। इलाउद्दीन खे बि गिरफ़्तार करे आया ऐं इलाउद्दीन वटां जेको सामान निकितो ख़लीफ़े जो उहो बि दरबार में खणी आया। सामान जेॾी महिल पहुतो ख़लीफ़े पुछा कई त तव्हांखे हीउ सामान किथां मिलियो आहे। हुननि ॿुधायो त साईं हे सामान इलाउद्दीन जे घरां निकितो आहे, उतां असांखे हथु आयो। ख़लीफ़ो सफ़ा ॻाढ़ो थी वियो, दादिलो होसि इलाउद्दीन। ख़लीफ़ो हुनजो ख़्यालु बि कंदो हो घणो। ख़लीफ़े पंहिंजो सामान ॾिठो, सुञातई ज़ाती सामान हो ख़लीफ़े जो, पर उन में उहा जेका सोनी कंदील हुई बत्ती हुई जंहिंमें 3 हीरा हुया उहा कान्हे। हाणे सामान जो इलाउद्दीन वटां निकितो, सभिनी जे रूबरू ख़लीफ़े पुछो इलाउद्दीन खां त कंदील कान्हे उहा किथे आहे। हाणे इलाउद्दीन वीचारे त चोरी कई कान्हे, बेख़बर हुयो। हुन ख़लीफ़े खे चयो त साईं न मां चोरी कई आहे, न मूंखे ख़बर आहे, न मां ॾिठो आहे। ख़लीफ़े चयसि त बिना बेईमान मां केॾो तोखे इज़त ॾिनी, मां केॾो तोखे पाण सां ईअं सम्झ पंहिंजे वेझो कयो, पर तूं ईअं सम्झ मूंखे परे पियो करी। मां तो ते एतबार कयो, भरवसो कयो, पर तो छा न था। ख़लीफ़ो ईअं गज़बनाक थी ख़लीफ़े कसम जो खयों हो। ख़लीफ़े चयो त हिनखे फांसी। ढंढोरे ऐलान करण वारा उहे ॿाहिरि निकिता, ऐलान कनि था बाबा हीअ घटि में घटि सज़ा आहे उन माण्हूअ जी जेको ईमानदार ख़लीफ़े खां सां ख़यानत करे। हीअ घटि में घटि सज़ा आहे। ऐलान जो थी वियो, सभु माण्हू फांसी घर जे अॻियां अची गॾु थिया। ॾिसूं इलाउद्दीन वीचारो सफ़ाईअ जी का ॻाल्हि हिन वटि कान हुई जो पंहिंजी सफ़ाई पेश करे, अहिड़ी का साबिती बि हिन वटि कान हुई। सामान बि हिन वटां निकितो हो, माण्हुनि जे रूबरू निकितो हो।
ख़लीफ़े जो ऐलान थियल हो, ख़लीफ़े ॾिठो, ख़लीफ़े उन ई हिसाब सां फांसीअ जो ऐलान करे छॾियो। पर रब जा त पंहिंजा फ़ैसिला आहिनि। इंसाननि जी दुनिया में कूड़ा शाहिद आहिनि, कूड़ा जज आहिनि, कूड़ा काज़ी आहिनि। रब वटि त पंहिंजो हक़ हिसाब आहे। हाणे हे इलाउद्दीन हुयो 60 सरदारनि जो सिपह सालार। ख़लीफ़े हिनखे इहो उहिदो ॾिनो, 60 सरदारनि जो सिपह सालार। उन्हनि मां हिकिड़ो सरदार हुयो, उहो पंहिंजे दोस्तनि सां गॾु बाग़ में वेठो त दरबार जे मुलाज़िमनि मां, नौकरनि मां हिकिड़ो नौकर अची थिए पियो। उन अची ऐं इन सरदार खे सलाम कयो। हिन खे चई साईं, तव्हां हिते आराम सां वेठा आहियो, पिया था पिकनिक मल्हायो, पिया था इंजॉय कयो, पर कुझु ख़बर अथव? हुन पुछियो, बा छा थियो आहे? चई त बा इलाउद्दीन जंहिंखे तो ख़ुदा जो वास्तो ॾेई पंहिंजो पुटु ठाहियो, अॻी क़िस्म में तव्हांखे ॿुधायोसीं त हुन इलाउद्दीन खे पंहिंजो पुटु कयो। तो जंहिंखे पंहिंजो पुटु बणायो उन खे फांसी घाट ते वठी पिया था वञनि। छो ॿुधाईंसि? अड़े हे छा थियो? भला ॾे ख़बर, दरबार मां तूं ॿुधी आयो आहे। हुन चयो त साईं, असां ॿुधो आहे इलाउद्दीन वीचारो बेक़सूर आहे, हे आहे कंहिं दुश्मन जी चाल, पर अहिड़ी त हुन नटकल कई आहे जो ज़ाहिर में इलाउद्दीन ॼण मुजरम। भला ॾे ख़बर छा कजे? त हुन चयसि त साईं, रब चाहियो त हिन खे आज़ादु मां कराईंदुसि, हिन खे आज़ादु मां कराईंदुसि। हे उथियो, सिधो वियो क़ैद खाने। दारोगे खे वञी चई त अहिड़ो क़ैदी मूंखे ॾे जंहिंखां क़तलु थियो हुजे, जंहिं खून कयो हुजे, खूनी हुजे जेको। हुन हिकिड़ो क़ैदी ॾिनसि। कैदी ॿ टे हुनखे ॾेखारियईं त हे खूनी कैदी आहिनि, जिन खून कया आहिनि। उन्हनि मां हिकिड़ो इत्तफ़ाक़ अहिड़ो जो इलाउद्दीन जे मुहांडरे हुयो। इलाउद्दीन सां कद बुत में थोरो घणो मुहांडरनि में मिले पियो। हिन छा कयो जो हुनजो मुंहुं ढके ऐं हुनखे वठी आयो हेॾां। इलाउद्दीन खे फांसीअ लाइ वठी विया। हाणे हे जेको सरदार हुयो जंहिं इलाउद्दीन खे पंहिंजो पुटु बणायो, इन छा कयो जो पंहिंजो पेर जलाद जे पेर जे मथां रखियो। जलाद चयसि, साईं थोरी त मूंखे जाइ ॾियो त मां जेको हुकुम मिलियल आहे उहो फ़र्ज़ु अदा कयां। हुन चयसि त ही खूनी आहे, हिन खे तूं इलाउद्दीन जे बदिरां फांसी ते चाढ़, छो जो इलाउद्दीन मज़लूम आहे। जीअं हज़रत इस्माइल जे बदिरां घटो पेश थियो हो, ईअं इलाउद्दीन जे बदिरां, छो जो हे खूनी आहे, तूं हिनखे फांसी। उहो खूनी त हुयो। जलाद हुनखे फाहो विझी जलाद फांसी। हे सरदार ॿिया हिन जा पंहिंजा माण्हू हे इलाउद्दीन खे उतां वठी आया पंहिंजे घर। इलाउद्दीन बची वियो। जीअं पंहिंजे घर में वठी आयुसि त इलाउद्दीन हिन खे चयो त तुंहिंजी महिरबानी,
तुंहिंजो थोरो प्रभु तोखे इन नेकीअ जो बदिलो ॾे। हुन चयसि हाणे उन ॻाल्हि खे तूं छॾ, मां तोखे पुटु कयो ज़ाहिर मां न पियो सही सघां, पर मूंखे हिकिड़ो त ॿुधाए त हे तो कयो छा आहे? ख़लीफ़े हेॾी तोखे इज़त ॾिनी, तोखे पंहिंजो बाक़ाइदे ईअं सम्झो त ख़ासि ख़ासि माण्हू जेके थियनि उन्हनि में ख़लीफ़े तोखे शामिलु कयो, ख़लीफ़े तोखे अमीन जो लक़ब ॾिनो त हीउ ईमानदार आहे। पोइ तो हे छा कयो ख़लीफ़े सां? तोखे कहिड़ी ज़रूरत हुई, तोखे कहिड़ी बुख हुई, तूं हुन जी शयूं छो इहे कयूं? इलाउद्दीन चयो त हे मुंहिंजो सरदार, मूंखे कसम आहे रब जे ज़ात जो त मां चोरी न कई आहे, न इन में मुंहिंजो को ॾोह आहे, न वरी मूंखे का ख़बर आहे त इहा हरकत कई कंहिं आहे। निकितो मुंहिंजे घरां आहे, पर मूंखे इहा बि ख़बर नथी पए, मां पाण परेशान। सरदार चयसि त पोइ लॻे थो त हे कंहिं तुंहिंजे दुश्मन जी कारवाई आहे। ख़ैर जेको कंदो अहिड़ो त वरी अलाह कंदो उन सां बेड़ी थींदी। पर इलाउद्दीन हाणे ॻाल्हि ॿुध, बगदाद में तुंहिंजो रहणु हिन महिल मुमकिन न आहे। जो बादशाहनि जा आरब हूंदा आहिनि ॿारनि वांगुरु, या त बादशाह जो एॾो तो ते आर हुयो जो उहिदनि मथां तोखे उहिदा ॾींदो पियो वञे, पर हिन महिल बादशाह जो तो ते ॾमर आहे। ऐं बादशाह जंहिंजे पोयां पइजी वञनि न सो त माण्हू उतां पंहिंजो पाण नथो बचाए सघे। इलाउद्दीन चयसि त भला मां पोइ काॾे वञा? हुन चयसि मिस्र जे शहर आहे इस्कंदरिया, मां तोखे ओॾां थो मोकिलियां। सरसब्ज इलाइक़ो आहे, आबहवा भली अथसि, उते तुंहिंजी ज़िंदगी सुठी गुज़रे। फ़िलहाल बादशाह जो तो ते ॾमर आहे, तंहिंजे करे तुंहिंजो रहणु हिते सही न आहे। इलाउद्दीन चयसि जेका तुंहिंजी मर्ज़ी, ईअं सम्झो तो हिन महिल मूंखे ॼण ख़रीद करे छॾियो आहे। हिन पंहिंजे माण्हुनि खे चयो त ख़लीफ़ो जे मुंहिंजी पुछा करे न त तव्हां ॿुधाइजोसि त सूबनि जो मुआइनो करणु वियो आहे, इलाइक़नि जो मुआइनो करणु वियो आहे। हिन इलाउद्दीन खे पाण सां गॾु खयो, बगदाद मां निकिता, हलंदा हलंदा अची हिकिड़ी जाइ ते पहुता, रुगो बाग़ बाग़ीचा हुजनि। ईअं हिन जी नज़र ॿिनि यहूदियुनि ते पई। यहूदी हुया, उहे ख़लीफ़े जा सूबेदार हुआ, खचरनि ते चढ़ियल आहे, वञनि पिया। उन्हनि जो हिन सरदार खे ॾिठो, हे सरदार त वरी ईअं सम्झो सूबनि जे दौरे ते जो निकितो हो, हुननि हिन खे 100 दीनार ॾिना, 100 दीनार ॾिना। ऐं हिन चयनि त मूंखे सुवारीअ जे लाइ खच्चर ॾियो। उहे खच्चर बि हिननि खां वरिता, हिकिड़े ते पाण चढ़ियो, ॿिए ते इलाउद्दीन खे चढ़ियो। वञी हिकिड़े शहर में पहुता, उते मुसाफ़िरखाने में लथा। सुबुह थियो, इलाउद्दीन खे जेको खच्चर हुयो उहो खपायूं। ऐं हुन सरदार वारो जेको खच्चर हुयो उहो उते मुसाफ़िरखाने वारनि जे हवाले कयुनि, अब भाई असांजी अमानत अथव। पाण आया बंदरगाह ते, उतां जहाज़ में चढ़ी सिकंदरिया लाइ निकिता। नेठि अची सिकंदरिया में पहुता। ये सरदार इलाउद्दीन खे वठी सिकंदरिया जी बाज़ार में पहुतो। आया बाज़ार में, घुमंदे घुमंदे ॾिठुनि त हिकिड़ो दलाल हुजे, उहो दुकान खपाए पियो, विकिरो पियो करे। उन दुकान जे पोयां हिकिड़ी कोठड़ी, 950 हुनजो वाक़ु लॻो हो। इलाउद्दीन 1000 जो वाक़ु,
खपाइण वारी चयो आहे ठीकु आहे मूंखे क़बूल। ही दुकान बैतुल माल जो। इलाउद्दीन हुन खां चाबियूं वरितियूं, दुकान पोयां जेका कोठड़ी हुई उहा कोठड़ी वञी खोलियनि, कोठड़ी जो खोलियनि, ॾिसनि फर्श बर्श गिलम विछाया पिया आहिनि, टूल विहाणा पिया आहिनि। उते ॿेड़ियुनि जो सामान, जेके लोहा पाणीअ में उछलबा आहिनि, लंगर उहे हुजनि, बादबान हुजनि, सिपियूं समुंड मां जेके निकिरंदियूं आहिनि उहे हुजनि, कोडियूं हुजनि, थेला हुजनि, छुरियूं कैंचियूं वग़ैरह, मतिलबु घणो सामान पियो। कबाड़ीअ जो को दुकानु हो, कबाड़ीअ जो दुकानु। इलाउद्दीन दुकान ते वेठो, सरदार चयसि त पुट ही दुकान, इहा कोठी, ही सामान तुंहिंजी मिल्कियत आहे, हाणे वेही पंहिंजो कारोबार कर, परेशान न थी। रब साईं वापार में बरकत रखी आहे, परेशान न थी। टे ॾींहं हिन सां रहियो सरदार। चौथे ॾींहुं हिन इलाउद्दीन खे चयो त हाणे मूंखे इजाज़त ॾे त मां वञा, हाणे तूं बि तव्हांजो राहिल माहिल थी वियो, मूंखे इजाज़त ॾे त मां वञा। पर इहो आहे तूं हाणे हिते हुजां, मां वञा थो बगदाद, ख़बरचार वठां त ख़लीफ़े जो छा रुख़ आहे, या हे तोसां जेका रांदि थी आहे त इहा कहिड़े ज़ालिम कई आहे, तुंहिंजे कहिड़े दुश्मन कई, बाक़ी तूं परेशान न थिजांइ। इलाउद्दीन खां मोकिलाए रवानो थियो। आयो, अची पंहिंजे नौकरनि खां पुछा कई त ॾियो ख़बर, मां जो कोन हुउमि त ख़लीफ़े मुंहिंजी पुछा कई। हुननि चयसि ख़लीफ़े खे ॿिया ई खफ़ा घणा हुआ, तुंहिंजो नालो ई ख़लीफ़े कोन वरितो। हीअ हाणे ख़लीफ़े जी ख़िदमत में पियो ईंदो वेंदो हो, इन लूंझ में हुजे त का ख़बरचार पए त इलाउद्दीन जो जेको इहो मामिलो थियो आहे त इहो छा आहे। हिकिड़े ॾींहुं ख़लीफ़े वज़ीर खे चयो त जाफ़र, मूंखे ॾाढो अरमान आहे त इलाउद्दीन सां मां कीअं हलियुसि, इलाउद्दीन मूंसां ही कीअं सलूक कयो। वज़ीर चयसि त साईं जी हुन कयो त भला तव्हां बि बदिले में हुनखे फांसी ॾेई छॾी, हुनखे पंहिंजी सज़ा मिली वई। ख़लीफ़े चयो त मां हुनखे फांसीअ खां पोइ ॾिसण थो चाहियां। वज़ीर चयो त साईं तव्हांजो जे दिलि चए थी त हलो फांसी घाट ते, लाश पियो हूंदो। हे आया, छो जो ख़लीफ़े जो हिन ते वॾो ख़्यालु हूंदो, ख़लीफ़े बि जज़्बात में अची इहो फ़ैसिलो कयो, छो जो ख़लीफ़े जो कसम खाईंदो। आया उते फांसी घाट वटि, लाश पियो हुजे। ख़लीफ़े ॾिठो, मुआंडर न इलाउद्दीन जहिड़ो आहे, पर आहे को ॿियो, आहे को ॿियो। वज़ीर खे चईं त वज़ीर हे इलाउद्दीन आहे। वज़ीर चई साईं तव्हांखे कीअं, तव्हां त इलाउद्दीन लाइ हुकुम कयो, इलाउद्दीन खे फांसी आई आहे, तव्हां कीअं था चओ त हे इलाउद्दीन आहे। ख़लीफ़े चयो त न, इलाउद्दीन कद जो थोरो घटि हुयो, ही कद में वधीक आहे। वज़ीर चए साईं जंहिंखे फांसी ईंदी आहे न त उहो कद जो डिघो थी वेंदो आहे। ख़लीफ़े चयो त न, इलाउद्दीन रंग जो भूरो हो, ही मुश्की आहे। वज़ीर चयो त अमीरुल मोमिनीन, तव्हां पाण ॼाणो था त मौत खां पोइ रतु ख़तमु थी थो वञे, रंग मुरझाइजी थो वञे। चई हिन खे ॿाहिरि कढो लाश खे।
जंहिंमें लाश ॿाहिरि कढनि फांसी घाट खां। त ख़लीफ़े ॾिसी ऐं चयो त न, हे अलाउद्दीन आहे। वज़ीर चयो त साईं, गैब जो इल्मु रब थो ॼाणे, असां नथा सम्झी सघूं। तव्हां चओ था हूंदो, असां त सम्झूं था अलाउद्दीन आहे, तव्हां चओ था न। पर ख़लीफ़े खे बि ॻाल्हि सम्झ में न पई अचे त मुंहिंजो हुकुम आहे, मुंहिंजे हुकुम जी न रापी केरु कंदो। पर ख़लीफ़े खे ॼण खुटको थिए पियो त इहो अलाउद्दीन आहे। ख़लीफ़े जे बसि हाणे हिन जो लाश दफ़न करे छॾियो। लाश दफ़न थी वियो, अलाउद्दीन जी ॻाल्हि ई विसरी। हल, हेॾां यास्मीन जेका कनीज़ हुई, जंहिं ताईं सॼो ममण मतो हो, जेका बगदाद जे वालीअ जे घर में ई, जंहिंजो कोझड़ो पुटु हुयो, पर कनीज़ त हिनखे मिली, पर कनीज़ हिनखे वेझो ई अचण न पई ॾे। हिननि सज़ा में वरी पोइ हुनखे बुर्जी खाने जे हवाले करे छॾियो त पई नौकरनि वारा कम कर। हे बीमार थी पियो, खाइण पीअण छॾे ॾिनई। आख़िर बगदाद जी वालीअ जो पुटु मरी वियो। कनीज़ हिन जे घर रही पई यास्मीन, हमल हुयुसि अलाउद्दीन मां। ॾींहं पूरा थिया, हिनखे उते पुटु ॼाओ, ॾाढो सुहिणो, जीअं अलाउद्दीन जो सुहिणो हुयो। इहो ते ॿियनि कनीज़ूं जिन हिनखे चयो हो त तूं परेशान न थी, तुंहिंजे पारां असां कमु कंदियूंसीं, तोसां ई ज़ुल्म थियो आहे, त उहे कनीज़ूं हिन जो ख़्यालु बि कंदियूं। उन्हनि हिन खां पुछियो त ॾे ख़बर तूं हिनजो नालो छा रखंदीअ? हिन चयो जे न हिन जो पीउ जेरो हुजे हा त नालो उहो रखेसि, छो जो फ़िलहालु त हर कंहिंखे ख़बर पइजी वई हिन त अलाउद्दीन खे फांसी आई आहे। पीउ हुजे सा त नालो उहो रखेसि हा, पर ख़ैरु नालो त रखिणो आहे, तंहिंजे करे मुंहिंजी दिलि थी चए त मां हिन जो नालो रखां असलान। छोकिरो उते तात पियो निभाइबो पियो रहियो, 2 सालनि जो छोकिरो थियो। छोकिरो जीअं वॾड़ो थियो त जेकॾहिं हुनजे मुंहं ॾे ॾिसबो हो त सफ़ा अलाउद्दीन। हिकिड़े ॾींहुं नंढड़ो खेॾंदे खेॾंदे अलाए काॾे वियो हली। हिनखे माउ ॻोल्हींदी हेठि कोन लधो, मथे चढ़ी वई। मथे वञी ॾिसे त बगदाद जो वाली अमीर ख़ालिद वेठो आहे ऐं हिन जो नंढड़ो हुनजे हंज में खेॾे थो। नंढड़ो हुनजो सुहिणो हुयो, सो ख़ुदा उनजी मोहबत अमीर ख़ालिद जे दिलि में विझी छॾी। अमीर ख़ालिद मिड़ई नंढड़े जो ख़्यालु कंदो हो, घणो कुर्ब ॾींदो हुउसि। भई माउ जो हुनखे ॻोल्हींदी हुते पहुती, छोकिरे जो माउ खे ॾिठो त उतां लही ऐं माउ ॾे पियो अचे त अमीर ख़ालिद हुनखे खणी पकड़ियो ऐं हिनखे चई त कनीज़ तूं हेॾे आ। वेझो आई, अमीर पुछियुसि त ॾे ख़बर, ही छोकिरो कंहिंजो आहे? हिन चयसि मुंहिंजो पुटु आहे। चई त हिन जो पीउ केरु आहे? चई हिन जो पीउ आहे अलाउद्दीन। पर हाणे उहो जो कोन्हे, ईअं सम्झ मां कनीज़ हां, तुंहिंजी मिल्कत हां, हाणे ईअं सम्झ त ही नंढड़ो तुंहिंजो पुटु आहे। अमीर चयसि त अलाउद्दीन त बेईमान हो, ख़यानत खोर हो।
कनीज़ चए त न, ख़यानत ॾाढी ख़राबु शइ आहे, ईअं थी नथो सघे। इलाउद्दीन अमीन हो, अमानतदार हो। हिन चयसि ख़ैरु हाणे हिन ॻाल्हि खे छॾे, बाक़ी हाणे छोकिरो वॾो थिए तोखां न पुछे त मुंहिंजो पीउ कहिड़ो आहे, मुंहिंजो पीउ केरु आहे, त उनखे तूं चइजांइ त अमीर ख़ालिद जो पुटु आहे, जेको बगदाद जो वाली आहे। अमीर ख़ालिद हिन जे तरबियत जो इंतज़ाम भलो कयो, उस्ताद रखी ॾिनई, जेके हिनखे पढ़ाइनि पिया लिखाइनि पिया, दुनियावी इल्मु, दीन जो इल्मु। हाणे छोकिरो बि अमीर ख़ालिद खे पीउ करे ऐं सॾींदो। उन खां पोइ अमीर ख़ालिद हिन खे हिन जे घोड़े सवारी सेखारी, लड़ाईअ जो फन, उन लाइ हिनखे उस्ताद रखी ॾिनई। तव्हां त घोड़े सवारीअ में ऐं तलवार हलाइण में बि माहिर थी वियो। हाणे हिन छोकिरे जी उमिरि थी वई 14 साल, 14 सालनि जो छोकिरो थियो। हिकिड़े ॾींहुं इत्तेफ़ाक़ अहिड़ो थियो जो असलान इलाउद्दीन जो पुटु ऐं हू चोर जेको हुयो अहमद कमाकम, शहर त साॻियो हूंदो, हिकिड़े ॾींहुं ईअं पाण में टकराइजी, ॿई दोस्त थी विया हिक ॿिए जा, ॿई दोस्त थी विया, हिननि जो घुमण फिरण हर शइ गॾु। अहमद कमाकम जेको चोर हुयो, उनखे उहा कंदील जेका बादशाह जी गुम थियल हुई उहा कढी, जेका सामान मां चोराई हुई, हिन जे साम्हूं रखी ऐं हुन जी रोशनीअ में सोझिरे में शराब पीअणु शुरू कई। पर शराब बि जाम पीतई। असलान हिनखे चयो त ॾाढी आहे कंदील भली आहे, इहा मूंखे ॾे। हुन चयसि त न, मां इहा कंदील तोखे नथो ॾेई सघां। हिन चयसि छो? चई त तोखे ख़बर न आहे, हिन कंदील जे करे अलाए केतिरियूं जानियूं वयूं हली। हिन जी ईअं सम्झो वॾी हिकिड़ो किसो आहे कंदील। असलान पुछियुसि त ॾे ख़बर कंहिंजी कंहिंजी जान वई आहे? चई त हिकिड़ो शख़्स हुयो जेको हिते आयो हो बगदाद में, 60 सरदारनि जो सिपह सालार हो, उनजो नालो इलाउद्दीन हो। उहो वीचारो हिन कंदील जे करे मारिजी। छोकिरे चयसि त उनजो किसो कीअं हो, मूंखे ॿुधाईंदे? हिन चयसि त तुंहिंजो हिकिड़ो भाउ हो जेको हिन ख़लीफ़े जो हुन वालीअ जो पुटु हुयो, ओझड़ो। तुंहिंजो हिकिड़ो भाउ हो, उहो जॾहिं न 16 सालनि जो थियो ऐं शादीअ जे क़ाबिल थियो त हुन पंहिंजे पीउ खे चयो त बाबा मुंहिंजे लाइ हिकिड़ी कनीज़ ख़रीद कर। हुन इहा सॼो दास्तान अवल खां आख़िर ताईं ॿुधाईंसि, जेको वाक़ ॾियण विया ऐं इलाउद्दीन ते वाक़ हणी कनीज़ ख़रीद कई, उहो सॼो हिनखे ॿुधाई। वरी भाणस जे बीमारीअ जो, इलाउद्दीन जे मारिजण जी सॼो किसो हिनखे। इलाउद्दीन खे ॿी त ख़बर न पई पए, पर इलाउद्दीन खे थियो शक त हे जंहिं कनीज़ जी ॻाल्हि थो करे, इहा कनीज़ मुंहिंजी माउ यास्मीन, ऐं जंहिं इलाउद्दीन जे नाले चए थो इहो इलाउद्दीन ई मुंहिंजो पीउ आहे। हीअ हिन खां मोकिलाए उथियो, दिलि दिमाग़ जो जहिड़ो हुजेसि, हीअ आयो पे त हिनखे उहो ई सरदार जंहिं इलाउद्दीन खे पंहिंजो पुटु कयो, जेको इलाउद्दीन खे सिकंदरिया में छॾे आयो, उहो रस्ते में मिली वियो। उन जी नज़र हिन असलान खे, जीअं असलान खे हुन ॾिठो
तीअं दाह निकिरी वियसि। हिन असलान खां पुछियो त भाउ ॾे ख़बर तुंहिंजे माउ जो नालो छा आहे? हुन चयसि त कनीज़ आहे मुंहिंजी माउ, यास्मीन नालो अथसि। सरदार चयसि त असलाना ख़ुशि थी जो तुंहिंजो पीउ इलाउद्दीन खां सवाइ ॿियो केरु न आहे। हाणे हीअं कर भाउ, तूं पंहिंजी माउ ॾे वञ, उन खां पुछ त तुंहिंजो पीउ केरु आहे। हीअ अॻई हुन चोर बि हिन सां ॻाल्हि कई, वरी हिन जो चयसि हीअ आयो माउ वटि। माउ खां अची पुछई अम्मा ॾे ख़बर मुंहिंजो पीउ केरु आहे? माउ चयसि भाउ तुंहिंजो पीउ आहे अमीर ख़ालिद। हिन चयो त न अम्मा, मुंहिंजो पीउ इलाउद्दीन खां सवाइ ॿियो नथो थी सघे। हिन जो इलाउद्दीन जो नालो खयों त हिन जी माउ रोअण लॻी। हिन खे चई पुट इहो तोखे कंहिं चयो आहे? हिन चयो त मूंखे हुन सरदार चयो। हिते हिन खे बि छो त हाणे ॻाल्हि त ज़ाहिर थी वई आहे, पुट खां केतिरो लिकायां। हिन पुट सां सॼी ॻाल्हि कई, चई त हा भाउ इहा ॻाल्हि सही आहे, तुंहिंजो पीउ जेको आहे वाक़ई इलाउद्दीन आहे, पर इहो आहे त असां रहूं हिन वटि पिया, तुंहिंजी तरबियत सॼी अमीर ख़ालिद कई आहे। सो उन जे करे तोखे मां चवंदी आहियां त तुंहिंजो पीउ इहो आहे, ऐं अमीर ख़ालिद बि ॼण चाहे थो त तूं हुनखे पंहिंजो पीउ समुझ। बाक़ी जे इहो सरदार तोखे मिले त उन सरदार खे इहो चइजां त ख़ुदा जो वास्तो अथई, मुंहिंजे पीउ इलाउद्दीन जो बदिलो उनजे कातिल खां ज़रूरु वठि। ॿिए ॾींहं ते असलान वरी साॻियो हिन सरदार वटि अची पहुतो, अची हिन जा हथ चुमे, पुछियो सरदार असलान ॾे ख़बर। हिन चयो त हा, तो जेका ॻाल्हि कई मां पुछा कई आहे पंहिंजे माउ खां, बराबरि मुंहिंजो पीउ इलाउद्दीन। हाणे मां चाहियां थो त तोखे रब ताक़त ॾिनी आहे, मुंहिंजे पीउ जो बदिलो उन कातिल खां वठि। सरदार पुछियसि त तुंहिंजे पीउ जो कातिल केरु आहे? हिन चयसि त मुंहिंजे पीउ जो कातिल आहे अहमद कमाकम जेको चोर। सरदार पुछियसि तोखे इहो कंहिं चयो? हिन चयो त मां पाण हुन वटि उहा कंदील ॾिठी आहे हीरे वारी, जेका ख़लीफ़े जे सामान मां चोरी थी। मां हुनखे चयो त मूंखे इहा कंदील ॾे, पर हुन इनकार कयो ऐं मूंखे सॼो ॿुधाई त हिन कंदील जे करे जानियूं वयूं। पोइ हिन मूंखे सॼो किसो ॿुधायो ऐं इहो बि सॼो हुन ॿुधायो कीअं हिन शयूं चोरायूं ऐं कीअं मुंहिंजे पीउ जे घर वञी हिन लिकायूं। सरदार चयसि हाणे तूं हीअं कर, तूं अमीर ख़ालिद वटि थो रहीं, हाणे जंहिं ॾींहुं ॾिसी न अमीर ख़ालिद जंगी लिबास पाए त तूं हुनखे चयो त मूंखे बि अहिड़ो लिबास पाराए। पोइ उहो लिबास पाए जंगी तूं हिन सां गॾु अमीरुल मोमिनीन वटि अचु, ख़लीफ़े वटि। ख़लीफ़े वटि अचु, उते पंहिंजो को तूं हुनुर ॾेखार। हुनुर ॾेखारींदे त ख़लीफ़ो तोखां ज़रूरु पुछंदो त घुर तोखे छा खपे। ख़लीफ़ो ईअं चवई तूं चएसि त मूंखे ॿियो कुझु बि न खपे, मूंखे पंहिंजे पीउ जो बदिलो उन जे कातिल खां वठी। त ख़लीफ़ो तोखे चवंदो त भाउ तुंहिंजो पीउ त जहिड़ो आहे अमीर ख़ालिद। तूं ख़लीफ़े खे चइजां त न, मुंहिंजो पीउ अमीर ख़ालिद न पर इलाउद्दीन। बाक़ी
अमीर ख़ालिद जो हक़ मूं ते एतिरो आहे त उन मुंहिंजी तरबियत कई आहे, मूंखे पालियो निभायो अथई। उन खां पोइ तूं ख़लीफ़े सां कर इहे सॼी ॻाल्हि जेका तोसां हुन चोर ॻाल्हि कई। पोइ ख़लीफ़ो पाण ई अहमद कमाकम खे गिरफ़्तार कराईंदो। तो कंदील ॾिठी आहे हुन वटि, और कंदील हुन वटां उअं ई निकिरंदी ऐं ख़लीफ़े खे सॼे किसे जी ख़बर पइजी। असलान चयो त हा ईअं ई मुंहिंजे पीउ जो बराबरि प्लान थी सघे। हाणे असलान पंहिंजे पीउ जो प्लान ख़लीफ़े खां वठाए थो। इन दिलचस्प किसे जो बक़ाया हिसो इंशाअल्लाह